पोइ तो छा सोचियो आहे? मूं चाकर ख़ान जो निमक खाधो आहे ऐं हुन सां नमक हरामी मां कॾहिं बि कोन कंदसि। गुलनार शायदि तो सम्झियो हूंदो त मां तोखे 4-5 लख ॾींदसि, तॾहिं तूं मुंहिंजी मदद जे लाइ राज़ी नथी थिए। तूं 5 लख छा 10 लख बि ॾींदीअ न, तॾहिं बि मां तुंहिंजी मदद कोन कंदसि। मूंखे ख़बर आहे त तूं 20 लखनि ते बि मदद कोन कंदीअ। जेकॾहिं मां तोखे पूरो 50 लख ॾियां, पोइ तुंहिंजो छा इरादो आहे? 50 लख? छो पई मूंखे बेवकूफ़ बनाई? 50 लख त छा, इहो सौदो मां तोसां पूरे 1 करोड़ में करे सघां थी। 1 करोड़? एतिरा पैसा तो वटि किथां आया? तोखे शायदि इन ॻाल्हि जी ख़बर न हुई त रईस डूंगर ख़ान जी सॼी मिल्कियत मूं वटि हुई ऐं रईस डूंगर ख़ान जे अॻियां करोड़ रुपयो त का अहमियत ई न रखंदो हो ऐं उनजी समूरी मिल्कियत मां छा मूं 7-8 करोड़ बि न ठाहिया हूंदा। इन जे करे चवां थी त थोरो सोचे वठि। 1 करोड़ में इहो सौदो तुंहिंजे लाइ महांगो नाहे, पर हा, बाक़ी तुंहिंजे पुट जी समूरी ज़िंदगी सुठी गुज़रंदी। बाक़ी जेकॾहिं तो इहो सौदो न कयो त तो जीअं तुंहिंजो पुट बि समूरी ज़िंदगी अज़ाब में गुज़ारींदो। जेकॾहिं मां गद्दारी कई त चाकर ख़ान मूंखे ज़िंदा कोन छॾींदो। जेकॾहिं मां इहा गद्दारी कई त चाकर ख़ान खां लिकी कोन सघंदुसि। गुलनार, चाकर ख़ान खां तोखे बचाइण ऐं उन खां लिकाइण मुंहिंजी ज़िमेदारी आहे। हाणे तूं वञ, काफ़ी देरि थी वई आहे। जेकॾहिं घणो वक़्तु हिते गुज़ारींदीअ न त चाकर ख़ान ऐं सोरठ खे तुंहिंजे मथां शक थी पवंदो। बाक़ी जेकॾहिं तोखे 1 करोड़ घुरिजे त सुभाणे कीअं बि करे मोबाइल लिकाए खणी अचे मूंखे ॾेई वञ। पोइ हितां कीअं निकिरणो आहे इहो तोखे मां बाद में ॿुधाईंदसि। हाणे तूं वञ। ॻाल्हि ॿुध, थोरो थधे दिमाग़ सां सोच, तुंहिंजो फ़ाइदो अथई। हिकु दफ़ो रुगो माई गुलनार खे मां पंहिंजी मुठ में कयां, पोइ हितां निकिरणु मुंहिंजे लाइ को मसइलो नाहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।